अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बाबरकत आहे उहो अल्लाह जंहिंजे हथ कुदरत में समूरी बादशाही आहे ऐं उहो हर शइ ते क़ादिर आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। उहो ई आहे जे मौत ऐं ज़िंदगी खे पैदा कयो इन लाइ त तव्हां खे आज़माए त तव्हां मां वधीक सुहिणा अमल केरु करे थो ऐं उहो ई ग़ालिब बख़्शींदड़ आहे। الذي خلق 7 سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور। उहो ई आहे जंहिं 7 आसमान तबका करे पैदा कया। हे ॾिसंदड़ छा तूं रहमान जी मखलूक में को तफ़ावत ॾिसी थो? पोइ तूं आसमान ॾांहुं अखि खणी ॾिस छा तोखे उन में तासीर ॾिसण में अचे थी। ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير। उन खां पोइ तूं ॿिए दफ़े अखि खणी ॾिस त तोॾां तुंहिंजी नज़र नाकाम थी मोटंदी ऐं इहा ऐब ॾिसण खां ख़ाली हूंदी। ولقد زينا السماء الدنيا بمصابيح وجعلناها رجوما للشياطين وأعتدنا لهم عذاب السعير। ऐं बेशक तहक़ीक़ असां हेठे आसमान खे तारनि सां सिंगारियो आहे ऐं असां उन्हनि खे शैताननि लाइ बाहि जो शोलो बनायो ऐं असां उन्हनि लाइ जहन्नम जो अज़ाब तयार कयो आहे। वलिल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अज़ाबु जहन्नम व बिअसल मसीर। ऐं जिन माण्हुनि पंहिंजे रब जो इनकार कयो उन्हनि लाइ जहन्नम जो अज़ाब आहे ऐं इहा तमामु ख़राब मोटण जी जाइ आहे। इज़ा उल्क़ू फ़ीहा समिअू लहा शहीक़न व हिय तफूर। जंहिं वक़्तु इहे जहन्नम में उछलाया वेंदा त इहे उन में ख़राब आवाज़ ॿुधंदा ऐं इहा जहन्नम टहकंदड़ हूंदी। तकादु तमय्यज़ु मिनल ग़यज़ कुल्लमा उल्क़िय फ़ीहा फ़ौजुन सअलहुम ख़ज़नतुहा अलम यअतिकुम नज़ीर। घणी कावड़ जे करे इहा फाटण जे क़रीब हूंदी। जॾहिं बि उन में को टोलो उछलायो वेंदो त उन्हनि खां जहन्नम जो दारोगो कावड़ मां पुछंदो त छा तव्हां वटि को पैगंबर न आयो? क़ालू बला क़द जाअना नज़ीरुन फकज़्ज़बना वक़ुलना मा नज़्ज़ल अल्लाहु मिन शैइन इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर। उहे चवंदा हा बेशक असां वटि पैगंबर आया। पोइ असां उन्हनि खे न मञियो ऐं असां चयो त अल्लाह का शइ न नाज़िल कई आहे ऐं न हुआ तव्हां जहन्नमी मगर वॾी गुमराही में। وقالوا لو كنا نسمع أو نعقل ما كنا في أصحاب السعير। ऐं इहे चवंदा काश जेकर असीं ॿुधूं हा या सम्झूं हा असां अॼु ॾींहुं जहन्नमिन मां न हुजूं हा। فاعترفوا بذنبهم فسحقا لأصحاب السعير। पोइ उहे पंहिंजा कयल गुनाह मञींदा पोइ जहन्नमी अल्लाह ताला जी रहमत खां परे हूंदा। إن الذين يخشون ربهم بالغيب لهم مغفرة وأجر كبير। बेशक जेके माण्हू अनॾिठे पंहिंजे रब खां ख़ौफ़ कनि था उन्हनि लाइ बख़्शिश ऐं वॾो अजुर आहे। وأسروا قولكم أو اجهروا به إنه عليم بذات الصدور। ऐं तव्हां पंहिंजी ॻाल्हि आस्ते चओ या वॾे सर चओ बेशक उहो सीननि जो राज़
ॼाणंदड़ आहे। ألا يعلم من خلق وهو اللطيف الخبير छा उहो मखलूक जो अहवाल नथो ॼाणे जंहिं पैदा कयो ऐं उहो ई लुत्फ कंदड़ ख़बरदार आहे। هو الذي جعل لكم الأرض ذلولا فامشوا في مناكبها وكلوا من رزقه وإليه النشور उहो ई ख़ालिक आहे जंहिं तव्हांजी ज़राअत ऐं हलण वग़ैरह लाइ ज़मीन खे नरम बनायो, पोइ तव्हां उन जे रस्तनि ते हलो ऐं संदसि ॾिनल रिज़्क़ मां खाओ ऐं उन ई ॾांहुं उथणो आहे। أأمنتم من في السماء أن يخسف بكم الأرض فإذا هي تمور छा तव्हां उन रब खां बेखौफ़ आहियो जंहिंजी बादशाही आसमान में आहे जो उहो तव्हांखे ज़मीन में गिराए छॾे, पोइ उहा उन वक़्तु ॾके थी। أم أمنتم من في السماء أن يرسل عليكم حاصبا فستعلمون كيف نذير छा तव्हां बेखौफ़ आहियो उन रब खां जंहिंजी हुकूमत आसमान में आहे जो उहो तव्हां ते आसमान मां पत्थर वसाए, पोइ तव्हांखे जल्द मालूम थींदो त मुंहिंजो अज़ाब कहिड़ी तरह आहे। ولقد كذب الذين من قبلهم فكيف كان نكير ऐं बेशक तहक़ीक़ इन्हनि खां अॻियनि माण्हुनि बि इनकार कयो, पोइ कहिड़ी तरह मुंहिंजो इनकार थियो। أولم يروا إلى الطير فوقهم صافات ويقبضن ما يمسكهن إلا الرحمن إنه بكل شيء بصير छा उहे इन्हनि पखियुनि खे नथा ॾिसनि जेके उन्हनि जे मथां पर खोले ऐं पर बंदि करे उॾामनि था, नथो संभाले इन्हनि खे मगर रहमान, बेशक उहो हर शइ खे ॾिसंदड़ आहे। أمن هذا الذي هو جند لكم ينصركم من دون الرحمن إن الكافرون إلا في غرور या तव्हांजो उहो कहिड़ो लश्कर आहे जेको रहमान खां सवाइ तव्हांजी मदद करे, नाहिन काफ़िर मगर गुरूर में। أمن هذا الذي يرزقكم إن أمسك رزقه بل لجوا في عتو ونفور या तव्हांजो उहो केरु आहे जेको तव्हांखे रिज़्क़ ॾे जेकर रहमान तव्हांजो रिज़्क़ बंदि करे, बल्कि इहे सरकशी ऐं हथ खां परे थियण ते साबित क़दम आहिनि। أفمن يمشي مكبا على وجهه أهدى أمن يمشي سويا على صراط مستقيم छा पोइ उहो माण्हू जेको मुंहुं भर हले थो उहो वधीक हिदायत याफ़्ता आहे या उहो माण्हू जेको सिधे रस्ते ते सौ सिधो हले थो। قل هو الذي أنشأكم وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون रसूल अरबी तव्हां फरमायो अल्लाह ताला उहो आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो ऐं जंहिं तव्हां लाइ कन ऐं अखियूं ऐं दिलियूं पैदा कयूं, थोरा उहे आहिनि जेके तव्हां मां शुक्र कनि था। قل هو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون रसूल अरबी तव्हां फरमायो अल्लाह ताला उहो आहे जंहिं तव्हांखे ज़मीन में बखेड़ियो ऐं तव्हांखे उन ॾांहुं गॾु कयो वेंदो। ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين ऐं इहे काफ़िर मोमिननि खे चवनि था त हीअ वाइदो क़यामत जो कॾहिं पूरो थींदो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। قل إنما العلم عند الله وإنما أنا نذير مبين रसूल अरबी तव्हां फरमायो इहो इल्मु अल्लाह ताला वटि आहे ऐं आऊं त फ़क़ति साफ़ ॾेखारींदड़ आहियां। فلما رأوه زلفة سيئت وجوه الذين كفروا وقيل هذا الذي كنتم به
تدعون पोइ जॾहिं उहे उन अज़ाब खे पाण वटि क़रीब ॾिसंदा त काफ़रनि जा मुंहुं ख़राब ऐं कारा थी वेंदा ऐं उन्हनि खे चयो वेंदो त हीअ उहो अज़ाब आहे जेको तव्हां घुरंदा हुआ قل أرأيتم إن أهلكني الله ومن معي أو رحمنا فمن يجير الكافرين من عذاب أليم रसूल अरबी तव्हां फरमायो मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो त जेकॾहिं अल्लाह ताला बिलफर्ज़ मूंखे ऐं मुंहिंजे साथियुनि खे हलाक करे या असां ते रहम करे पोइ काफ़रनि खे दर्दनाक अज़ाब खां केरु बचाईंदो قل هو الرحمن آمنا به وعليه توكلنا فستعلمون من هو في ضلال مبين रसूल अरबी तव्हां फरमायो उहो रहमान आहे जंहिं ते असां ईमान आंदो ऐं असां उन ते तवकल कई पोइ तव्हांखे जल्द मालूम थींदो त साफ़ गुमराही में केरु आहे قل أرأيتم إن أصبح ماؤكم غورا فمن يأتيكم بماء معين रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हां मूंखे ॿुधायो जेकॾहिं उहो तव्हांजो पाणी निहायत हेठि करे छॾे पोइ केरु आहे जेको तव्हांखे जिस्मे वारो पाणी आणे ॾे